सोशल मीडिया जे हवाले सां ऐं सोशल मीडिया में इहा ॾाढी सुठी अॻुभराई थी आहे जिते यकीनन मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जो इस्तेमालु थिए थो, ॿार सिखनि था, पर इन खां अलावा बि अनेक मसइला अहिड़ा आहिनि जो असांजा जस्ट मोमेंट्स, असांजा इमोशंस चेंज थियनि था ऐं असांजा ॿार उन्हनि जो माइंड डाइवर्ट थिए थो। मुख़्तलिफ़ अहिड़ियूं वीडियोज़ ऐं अहिड़ो कॉन्टेंट बिल्कुलु हू ॾिसनि था जेको उन्हनि जे लाइ हानिकार साबित थिए थो ऐं उनजो दिमाग़ ऐं उन्हनि जो जेको सोचण जी सघ आहे उहा रुकिजी वञे थी। हू तनहा पसंदि थी था वञनि बजाए पेरेंट्स खे टाइम ॾियण जे। हू सॼो ॾींहुं मोबाइल ते लॻा पिया हूंदा आहिनि। इवन पाण इहो बि ॾिठो आहे त जेके नंढड़ा ॿार आहिनि, 2-3 सालनि जा ॿार हू एडक्ट थी वेंदा आहिनि त बाबा मोबाइल असांखे मिलंदो तॾहिं ई असीं मानी खाईंदासीं। ऐं हिते ई साॻी ॻाल्हि आऊं चवंदो हलां त जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि खे बि मसइलो हूंदो आहे त हिकु त फ़ोन सॼो ॾींहुं इस्तेमालु पिया कनि ऐं ॿियो त पेरेंट्स खे इहो बि ख़्यालु रखणु घुरिजे त हू बि ॿारनि खे मोबाइल्स न ॾियनि। बहरहाल इहो ॾाढो सुठो सवण आहे, ॾाढो सुठो इनिशिएटिव आहे। आउं सम्झां थो ॿियनि मुल्कनि ॾांहुं बि ट्रांसफर थियणु घुरिजे ऐं इन मां यकीनन फ़ाइदो मिलंदो। अच्छा, मां सोचां पई इम्तियाज़ अगरि इहो असां वटि थी वञे त तमामु बहितरी अची सघे थी, छो त असांजा ॿार अगरि ट्यूशन वञनि था त उन्हनि जे दिमाग़ में इहा ई ॻाल्हि हले पई, जल्दी जल्दी पढ़ी वठां, जल्दी जल्दी होमवर्क करे वठां, छुटी मिलंदी ऐं उन खां पोइ मोबाइल हूंदी ऐं मां हूंदुमि। उन खां पोइ जॾहिं बि पेरेंट्स असांजा कारे घुमण जी फरमाइश कनि था या ॿुधाइनि था त फलाणे माइट जे घर था हलूं, अॼु ही दावत मिलियल आहे, तव्हां हलिया वञो, मां घर में ई आहियां मौजूदु। बाबा घर में तव्हां छो आहियो मौजूदु? पहिरीं त पेरेंट्स उन्हनि खे घर में अकेलो न छॾनि, छो त भले तव्हांजी टीवी आहे, भले तव्हां वटि ॿार खे तव्हां मोबाइल ॾेई था वञो, ज़ाहिर आहे ॿई कनेक्ट आहिनि नेट सां ऐं नेट ते खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंसां असांजे ॿार जो जेको क्रिएटिव दिमाग़ आहे, क्रिएटिव माइंड आहे, उहो ख़तम थी डाइवर्ट थी वञे थो ॿियनि शयुनि ॾांहुं। सो तव्हां पंहिंजे ॿार जी एक्टिविटी ते अगरि नज़र रखो था त प्लीज़ मोबाइल में उहे जेके एप्स आहिनि उन्हनि खे ब्लॉक करे छॾियो जेके तव्हांजे ॿार खे फ़ाइदो न बल्कि नुक़सान ॾियनि थियूं। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे।